हाँ जी, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ आहे गर्ल्स प्राइमरी स्कूल हिंगोर जा। हिन जी जेका इमारत आहे उहा बिल्कुलु ज़बून हालत में आहे ऐं हिन जी स्कूल जी जेका चौदीवारी आहे उहा बिल्कुलु किरी पई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलेक्शन कमीशन हिकिड़ो नोटिस कढियो हुयो त जंहिं स्कूल जी चौदीवारी न हूंदी उन स्कूल में पोलिंग स्टेशन न हलंदी। पर इलेक्शन कमीशन जे हुकुम ऐं नोटिस खे सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामां थॾे छॾियो ऐं हिन स्कूल में अॻिले जेका इलेक्शन गुज़री वई उन में पोलिंग बि हिन स्कूल में कराई वई। पर पोइ बि जेको आहे उन इलेक्शन कमीशन जे टेम नोटिस वरितो न ई तालीम जे वज़ीरनि न ई जेको आहे ज़िले इंतिज़ामां को नोटिस वरितो त हिन जी चौदीवारी बिल्कुलु किरियल आहे। हिन वक़्त ताईं 3 साल मुकमिल थी विया आहिनि पर हिन स्कूल जी चौदीवारी बि न ठही सघी आहे। मथां वेतर जेको हिन स्कूल जी इमारत जी जेका कंडीशन आहे उहा बिल्कुलु तव्हां हिन वीडियो में ॾिसंदा हूंदव त उहा बिल्कुलु ज़बून हालत में आहे। हिन स्कूल जी जेकी ॿार आहिनि जेके छोकिरियूं आहिनि गर्ल्स जेको आहिनि उहे बिल्कुलु तालीम खां महरूम आहिनि। उहे घरनि ताईं महदूद आहिनि। उहे जेके गुलनि जहिड़ियूं छोकिरियूं जेके ॿार आहिनि मौसूम न्याणियूं आहिनि उहे जेको आहे तालीम खां महरूम आहिनि। उहे घर वेही पंहिंजी जेको आहे ज़िंदगी आज़ाब में पई विझनि, जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जेको आहे ख़तरे में पई विझनि। हिन जदीद दौर में तालीम खां महरूम हुजण जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत या तालीम जा वज़ीर या तालीम जो अमलो आहे। बिल्कुलु हिन स्कूल में जेके उस्ताद आहिनि उहे डप खां नथा अचनि त केॾीमहिल बि जानी नुक़सानु थी सघे थो। हीअ इमारत जेका स्कूल जी इमारत आहे उहा बिल्कुलु ज़बून हालत में आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको स्कूल आहे उहो बिल्कुलु हिंगोर जा जी हिकु मशहूरु बाज़ार आहे रेशम गली जेका हिन में 24 कलाक जेका रश हूंदी आहे। हिकु दफ़ो हीअ जेका चौदीवारी हिन जी हुई उहा किरी पई पर चौदीवारी किरण सबबु को जाली नुक़सानु न थी सघियो हुयो। हिन जेको गली आहे हीअ उहा बिल्कुलु जेको आहे हिन जी जेका चौदीवारीअ जी जेका भित आहे या जेका स्कूल जी बिल्डिंग आहे उहा रेशम गली बाज़ार सां बिल्कुलु गॾु आहे। हिन जेको गली में 24 कलाकनि माण्हुनि जो गुज़र सफ़र हूंदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन स्कूल जे भरिसां मशहूरु डॉक्टर राज़ अली वसाण ऐं जेको आहे डॉक्टर मुख़्तियार वसाण जी क्लिनिक पिणु आहे जेका 24 कलाक खुलियल हूंदी आहे। हिन जेका बाज़ार मां गली आहे उहा केतिरनि ई मालनि खे जेको आहे मिलाए थी। तंहिं बावजूद जेका हिन जी जेका रश हूंदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। केॾीमहिल बि जेको आहे जाली माली नुक़सानु थी सघे थो। उस्तादनि तोणे शागिर्दाणनि या उनजे वालदेननि जेको आहे काफ़ी भेरा एहतजाज बि पिणु कया त हिन स्कूल जी इमारत जी जेका आहे बजट ॾिनी वञे ऐं हीअ जेका इमारत आहे उहा नए सिर तामीर कराए ॾिनी वञे त जीअं असांजा गुलनि जहिड़ा ॿार जेके आहिनि उहे हिन जदीद दौर में जेको आहे तालीम खां महरूम आहिनि। पर पोइ बि सिंध हुकूमत को बि नोटिस न वरितो, ख़ामोशी